दुआए कुनूत जेका वितर नमाज में पढ़ी वेंदी है, इशा नमाज खां बाद में, इशा नमाज में ही फ़र्ज़ खां बाद में जॾहिं सुनत नफ़ल पढ़ी पोइ असां 2 रकातूं पढ़ंदा आहियूं त उन 3 रकातनि जेकी 2 रकात जे लाइ उथंदा आहियूं त अलहम्द खां बाद में सूरत इख़लास पढ़ी पोइ तकबीर हणंदा आहियूं, अल्लाहु अकबर। तकबीर हणण खां बाद में असां दुआए कुनूत पढ़ंदा आहियूं। त हाणे अॼु इन ॻाल्हि जी वज़ाहत कंदो हलां त दुआए कुनूत असां पढ़ूं था, पर हुन दुआ कुनूत जो माना छा आहे, मतिलबु छा आहे, असां अल्लाह ताला खां छा घुरणु चाहियूं था, असां अल्लाह ताला सां कहिड़ी ॻाल्हि जे करे मुखातिब आहियूं, कीअं अल्लाह साईं खे पुकारियूं। हे आहिनि अरबी जा लफ़्ज़, पर उन जो सिंधी में अॼु तर्जुमो तव्हां सां वज़ाहत कंदो हलां। लफ़्ज़ ब लफ़्ज़ अलॻि थो बयानु करियां। अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनोक, अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनोक, ए अल्लाह असां तोखां मदद घुरूं था। व नस्तगफिरुक, अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनोक खां बाद में व नस्तगफिरुक जंहिंजी माना आहे ऐं तोखां बख़्शिश चाहियूं था। व नूमिनु बिक, ऐं तो ते ईमान आणियूं था। व नतवक्कलु अलैक, ऐं तो ते भरोसो करियूं था। व नुस्नी अलैकल ख़ैर, ऐं तुंहिंजी तमामु सुठी तारीफ़ करियूं था। व नशकुरुक, ऐं तुंहिंजो शुक्रियो अदा करियूं था। वला नकफुरुक, ऐं तुंहिंजी नाशुक्री नथा करियूं। व नख़लओ व नतरुको मन यफ़जुरुक, ऐं अलॻि करियूं था ऐं छॾियूं था उन शख़्स खे जेको तुंहिंजी नाफ़रमानी करे थो। अल्लाहुम्मा इय्याक नअबुदु, ए अल्लाह असां तुंहिंजे ई इबादत करियूं था, यानी ए अल्लाह असां तुंहिंजी इबादत करियूं था, ॿी कंहिंजी इबादत कोन था करियूं। वलक नुसली, ऐं तुंहिंजे लाइ नमाज़ पढ़ूं था, यानी या अल्लाह असां नमाज़ पढ़ूं था तुंहिंजे लाइ पढ़ूं था। व नसजुदो, ऐं सजदो करियूं था, ॿिए कंहिंखे कोन था करियूं, या अल्लाह सजदो करियूं था त तूं रब खे करियूं था। व इलैक नसा, ऐं तुंहिंजे ई तरफ़ डोड़ूं था, यानी या अल्लाह ऐं रब करीम तुंहिंजे तरफ़ डोड़ूं था, तुंहिंजे घर जे तरफ़ डोड़ूं था, ॿिए कंहिं दुनियादार जे तरफ़ नथा डोड़ूं। व नफ़िदू व नरजू, ऐं ख़िदमत जे लाइ हाज़िर थियूं था। रहमतक व नख्शा, ऐं तुंहिंजी रहमत जा उमेदवार आहियूं, यानी या अल्लाह या रब करीम तुंहिंजी जेकी रहमत आहे उन मां मायूस न आहियूं, नाउमीद न आहियूं, तुंहिंजी रहमत जा तलबगार आहियूं, उमेदवार आहियूं। अज़ाबक, ऐं तुंहिंजे अज़ाब खां डिॼूं था, या अल्लाह तूं जेको बि अज़ाब ॾिए थो असां उन तुंहिंजे अज़ाब खां डिॼूं था। इन अज़ाबक बिलकुफ़ार मुल्हिक, बेशक तुंहिंजो अज़ाब काफ़िरनि खे मिलण वारो आहे। छो काफ़िर इनकार कंदा आहिनि, कम्यूनिस्ट हूंदा आहिनि जेके अल्लाह खे न मञंदा आहिनि। ॿी बि ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां त अल्लाह पाक सां कंहिंखे बि शरीक न करणु घुरिजे उन ऐं शिरक न करणु खपे। छो त क़ुरान मजीद में अल्लाह पाक वाज़िह तौर पाण इरशाद फरमाए छॾियो त मुंहिंजा महबूब कुल हु अल्लाहु अहद, तव्हां फरमायो ऐं अकेलो आहियां। अल्लाहु समद, मां अल्लाह बेनियाज़ आहियां। लम यलिद, न मूंखे कंहिं ॼणियो, व लम यूलद, न कंहिं मां ॼातो वियोसि, व लम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं मुंहिंजी मिट को बि न आहे, मुंहिंजे बराबरि को बि थी नथो सघे। त इन जे करे मुंहिंजा महबूब तूं उन्हनि खे चओ त ऐं अल्लाह अकेलो आहियां, आलिमुल ग़ैब व शहादा रब आहियां, हिन 7 आसमान खे बनाइण वारो मां रब आहियां। मूं 7 आसमान बनाया, को कारीगर मिस्त्री को राधा न आंदा, मां रब फ़क़ति इहे लफ़्ज़ कढिया, कुन फयकुन, थी पओ मुंहिंजे हुकुम सां थी पिया। ज़मीन खे मूं हुकुम कयो, ज़मीन थी पई, यानी रब फरमाए थो, मां चवंदो आहियां न कुन फयकुन त थी पवंदी आहे। त रब जो इनकार ई न थियणु खपे ऐं रब सां गॾु कंहिंखे शरीक न करणु खपे, छो त रब अकेलो आहे। लकुम दीनकुम वलिय दीन जी माना आहे त तव्हांजे लाइ तव्हांजो दीन, असांजे लाइ असांजो दीन। ऐं असांजा मुस्लमान नौजवान जेके अल्लाह सां ॿियनि खे शरीक कनि था, जेके दुनिया में माण्हू आहिनि उहे बि जेकॾहिं सदको खाइनि था त उन रब जो आहे, उन प्यारे महबूब जो सदको आहे। ऐं पोइ माण्हू अल्लाह खे छॾे करे हिंदुनि जी पूॼा कनि था ऐं उन्हनि जी पूॼा कनि था, उन्हनि जे हथ खे ॿधियो वेठा आहिनि। दुनिया में सभु कुझु ॾियण वारो उहो मालिक आहे, उहो क़ादिर आहे, रऊफ़ुर रहीम आहे, हर शइ ते इल्मु रखंदड़ आहे। त असां मुस्लमाननि खे कंहिं बि क़िस्म जो शिरक न करणु घुरिजे। ऐं हिन दुआए कुनूत जी माना मुकमल ज़हन में यादि करियो, हिन में वॾो तमामु फ़ाइदो आहे। ऐं दुआए कुनूत पढ़ण में को एॾो वॾो टाइम नथो लॻे, तक़रीबन 5 लाइनुनि जी इहा सूरत आहे, पंहिंजो आयत आहे। ऐं जेके दुआ कुनूत, दुआ इहे 5 लाइनुनि जी आहे, हिन में यादि करण में को एप कोन्हे। माण्हू वरी चवंदा आहिनि असांखे यादि कोन्हे, हाणे ॿियो कहिड़ो हल हुजे त पढ़ूं, पोइ अलाम रब्बना आतिना अलाम रब्बना आतिना इहे पढ़ंदा। पर दुनिया जी तालीम हासिल करे सघो था, हीअ त 2-3 मिंट जो टाइम आहे, 2-3 मिंट जो वक़्तु कढी करे जेके तव्हां दुआ यादि करियो त थी वेंदी। दुआ कुनूत में तव्हां पढ़ंदा त तव्हांखे सवाबु ॾाढो मिलंदो। मां अलाही न
इल्लल बलागुल मुबीन।